आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भरी कार। दोस्तों अज तव्हांखे ॿुधाईंदासीं त दिलि जे दौरे जा कहिड़ा सबब आहिनि, पाण खे ऐं पंहिंजे प्यारनि खे दिलि जे दौरे खां कीअं बचाइजे। समूरी मालूमात खे सुठे नमूने सां सम्झण जे लाइ वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहो जी समूरी ॻाल्हि तव्हांखे सही नमूने सां सम्झ में अची वञे। त हलूं था वीडियो जे तरफ़। दिलि जे दौरे जो अहम सबब नामुनासिब ग़िज़ा जो इस्तेमालु आहे, जंहिंसां सिहत ते असर पवनि था। डॉक्टरनि मुताबिक़ कुझु शयूं दिलि जे दौरे जो सबबु बणजनि थियूं, जिन जे बारे में ॼाणणु इंतिहाई ज़रूरी आहे, जहिड़ो कि गुस्सो या कावड़। हिकु तहक़ीक़ मुताबिक़ कलाक खां मथे हलंदड़ गुस्से या कावड़ सां 8 भेरा वधीक दिलि जे दौरे जा इम्कान वधी वञनि था। गुस्से सां दिमाग़ जे रगनि ते छिक वधे थी, जेको रत जे चाढ़ जो सबबु बणिजे थो। फ़िक्र या तशवीश। घणी फ़िक्र या तशवीश सां दिलि जी धड़कन वधी वञे थी, रत जे चाढ़ में इज़ाफ़ो थिए थो, रत जे रगनि में छिकताण वधी वञे थी ऐं रत जा दिग ठहण शुरू थी वञनि था। नतीजो आख़िरकार दिलि जे दौरे में ई निकिरे थो। थधि में गैर मामूली सरगर्मियूं। थधि में दिलि जे दौरे जा इम्कान वधियल रहनि था, छो जो हिन मौसम में माण्हू मेवनि तोड़े भाॼियुनि में लूण जो इस्तेमालु जुझो कनि था या चटपटियूं शयूं इस्तेमालु कनि था। थधि में गोश्त, बेदा, सिरे जो साग, चणनि जो साग, चणनि जी दाल जो इस्तेमालु कोलेस्ट्रोल ऐं रत जे चाढ़, हाई ब्लड प्रेशर जो सबबु बणजनि था। उन ई करे जिन खे रत जो दबाव रहे थो, उन्हनि खे इन्हनि शयुनि खां परहेज़ करणु घुरिजे। शराब ऐं अल्कोहल जो इस्तेमालु। शराब ऐं अल्कोहल जे इस्तेमाल सां रत जो दबाव वधी वञे थो, ओचितो दिलि जी हरकत टुटे थी ऐं मौत जो सबबु बणिजी सघे थो। वधीक खाधो खाइणु। वधीक खाधो खाइणु सिहत जे उसूलनि जे ख़िलाफ़ आहे, छो जो उन सां दिलि जी धड़कन वधे थी ऐं रत जो चाढ़ चढ़े थो। चर्ब खाधा खाइणु। जी हा, चर्ब या चर्बी वारा खाधा खाइणु सिहत लाइ नुक़सानकार आहिनि। डालडा, गिह जो इस्तेमालु, बिस्किट, केक खाइणु, तरियल शयुनि जो इस्तेमालु, चणनि जो हलवो, प्रोटीन जो घणो वाइपो वग़ैरह अहिड़ियूं शयूं रत में चर्बियत खे वधाए इंसुलिन जी शरह खे चाढ़ीनि थियूं ऐं दिलि जे दौरे जो ख़तरो वधी वञे थो। ग़मगीन या उदास थियणु। जेके माण्हू ग़मगीन रहनि था, उन्हनि में दिलि जे दौरे जो चांस 21 भेरा वधी वञे थो। राति जो निंड घटि अचणु, कंहिं प्यारे जी जुदाई जो सदमो ऐं दवा खाइणु विसरी वञणु, इहे शयूं दिलि जे दौरे जो इम्कान खे वधाइनि थियूं। दोस्तों ही हुई असांजी अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब, वीडियो खे कंदा लाइक, दुआनि में यादि रखंदा। अल्लाह।